काका नालो छा है तव्हांजो? हाँ उम्र घणी थींदी काका? छाछरे जा पुराना रहवासी है। हाँ अवां जन्म किथे जो है? छाछरे शहर जो? पाण लोहार आहियो? छाछरे में घणा साल थिया आहिनि? 40। छाछरो कीअं थो लॻे अव्हांखे? सुठो लॻे थो या? हाँ धंधो आहे, कारोबार आहे? अच्छा रोजगार आहे, अमन आहे? नालो छा आहे जे? भला कीअं था महसूस करियो छाछरो शहर तव्हां केतिरे अरसे खां ॾिठो आहे? घणा साल थिया आहिनि तव्हांखे हिते? 50 साल थिया आहिनि। 50 साल थिया आहिनि। तव्हांजी पंहिंजी उमिरि घणी आहे? 73 साल। 73? जी माशाअल्लाह। छा कंदा आहियो तव्हां? मजदूरी की। अॻे नौकरी हुई? ना। अच्छा छाछरे खे तव्हां सुहिणो बि ॾिठो हूंदो, लुटिजी वियो कंहिं दौर में? बिल्कुलु साईं बिल्कुलु। उहो कहिड़े दौर में? माना एकोतर में। अच्छा वीरान थी वियो? वीरान थी वियो माना जंगी सभु हितां आहे। हाणे वरी वापसि आबाद थी वियो? हा साईं बिल्कुलु आबाद थियो। अच्छा जी हा साईं। तव्हांखे छाछरे जी कहिड़ी ख़ासि ॻाल्हि वणे थी? बसि ख़ासि इहा आहे ॾिसो भई इहा आहे। अच्छा दुकान हे माण्हू हली चली सही आहे। ये कार आवे रे कार कार